अॼु 3 सेप्टेम्बर 2021 ॾींहुं आहे, झोड़ाली मौसम आहे ऐं मूं मिस्टर फज़ल नबी शर खे साण करे पाड़ेसरी जाबुलू सिलसिले जो बख़्शवारी ॻोठ सठियो पुल मारकाणी ॻोठ बद लौंग फ़क़ीर चौक वटां पाणीअ जूं बोतलूं वठी असां शादी शहीद छतन शाह दरगाहूं टपी जाबुलू सिलसिले जे वसी वादी में पहुची चुका आहियूं। शादी शहीद खां अॻिते कचो रस्तो शुरू थी चुको आहे। मूं पंहिंजी गोप्रो ब्लैक कैमरा खे पंहिंजे GS 150 सुज़ुकी मोटरसाइकिल में अटैच करे बटण ऑन करे छॾियो आहे। हीउ जाबुलू सिलसिलो रोड़ी खां वठी करे कोटजी ताईं 30 किलोमीटरनि जी ड्रैग रखण सां गॾु परियां नारेली वारी जे दड़नि ताईं 16 किलोमीटरनि जो पेट वेकर रखे थो। उन ड्रैग वेकर में कई ख़ूबसूरतियूं समायल आहिनि, कई खज़ाना दफ़न आहिनि। केतिरा ई वण टिण गाह पठा आहिनि। जाबुलू पखी पखण ऐं गीत जणिया लॻा आहिनि। हीउ जाबुलू सिलसिलो जीअं त किरोड़े साल अॻु समुंड जो हिसो हुयो, उन करे हज़ारे न लखे फासिल्स आहिनि। केतिरा ई झंगली जानवर पिणु वजूद रखनि था। हिते जीअं त मुंड वारनि इंसाननि पंहिंजा ठिकाणा बनाया हुआ त उन्हनि जा चिटा पिटा निशान पिणु मौजूदु आहिनि। गारूं ऐं चुरूं आहिनि, अवाली पथर जा औज़ार टॾिया पखड़िया पिया आहिनि। हीउ हिकु अज़ीम क़दीम जाबुलू सिलसिलो आहे जंहिंमें सफ़र कंदे अव्हांखे कई रंग ऐं नज़ारा नज़र ईंदा। छाएतालीह साल अॻु हुकूमत सिंध हिन जाबुलू सिलसिले खे खीरथर नेशनल पार्क सां गॾु टक्कर नेशनल पार्क जे दर्जे ॾियण जो ऐलान कयो हो। जेको बसि ऐलान ई रहियो। ऐं गुज़िरियल साल इहो ऐलान हिकु दफ़ो वरी वरजायो हो। शायदि हुकूमत सिंध खे वधीक 40
46 साल ॿिया घुरिजनि अमल करण लाइ। अफ़सोस आहे त पथर माफ़िया, रेती बजरी माफ़िया ऐं टिम्बर माफ़िया 24 कलाक हिन किरोड़ ऐं अरबे साल उमिरि रखंदड़ सिलसिले जो वजूद सिफ़े हस्ती खां मिटाइण लाइ सरगर्म आहिनि। बारूद सां, टीकमनि सां जाबलू सिलसिले जे सीने ते रोज़ नवां ज़ख़्म पिया विझनि। वस वारा इदारा, ज़िले ऐं सूबाई हुकूमतूं ख़ामोश तमाशाई ॾिसण वटां था लॻनि। गूंगो अवाम ऐं अखियुनि ते ॿधल पटी सिविल सोसाइटी पिणु ख़ामोश आहे।